بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا محمد وآله. جين تدوسن خبرات هي أسان الدرس الرمضاني جيكو أهي أجو جيكو أرده سوا أرده كلا ستره أجو أرده أهي كلا جيكو وجوب زكاة جي وجوب زكاة جي وجوب يونجي مختصر كري ودايوسي أجو جيكي في أهل الزكاة زکات त हाणे असां ख़बर पइजी वई त असां ते फ़र्ज़ु आहे ॾियणो आहे पर हाणे कंहिंखे ॾियूं उहे बि सिन्फ़ जेके आहिनि उहो बि मौज़ू वॾो आहे पर असीं कोशिशि कयूं था जल्दी मुख़्तसर करे ॿुधायूं दोस्तनि खे त सभिनि खे ख़बर पइजी वञे सभु कंहिं वटि ज़कात जेकी आहे थोरी या घणी उहा कढे पर कंहिं ॾे मोकिले या कंहिंखे ॾिए त ॾिसो त पहिरियां त दोस्तो जेके अलाह ताला असांखे चए थो क़ुर में असांखे जेके ज़कात जंहिंखे ॾियणी आहे उन्हनि जी सिन्फ़ जेके आहिनि उहे सभु 8 नमूना आहिनि पहिरियां यादि करे छॾियो जंहिंखे ज़कात ॾियणी आहे उहे 8 नमूना आहिनि 8 ई क़ुर में ज़िक्र आहे उन्हनि जो सूरत तौबा 60 आयत में अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्नमा सदक़ातु लिलफ़ुक़रा वल्मसाकीन والعاملين عليها والمؤلفة قلوبهم وفي الرقاب والغارمين وفي سبيل الله وابن السبيل فريضة من الله والله عليم حكيم. ये आयत जेकी आहे इन जो थोरो तर्जुमो तकिड़ो कयूं त पहिरियां अलाह साईं पहिरियां त दोस्तनि खे ॿुधायूं जिते क़ुर में सदक़ात अचे थो इहे ॿई अचनि था या सदको या ज़कात ॿई हिकिड़ो हुननि जो लफ़्ज़ इहो आहे त हिते अलाह साईं जिन में चए थो इन्नमा सदक़ातु लिलफ़ुक़रा हीअ जेके ज़कात तव्हां कढो था आहिनि कंहिंजे लाइ फ़ुक़रा वल मसाकीन फ़ुक़रा ऐं मसाकीन इन्हनि में फ़र्क़ु थोरो आहे ऐं इहो इंशा अल्लाह तफ़सील ॿुधाईंदासीं वल आमिलीन अलैहा ऐं जेके कमु था कनि ख़ैराती इदारनि में या मस्जिदनि में या इन्हनि में अलैहा वल मुअल्लफ़ति क़ुलूबुहुम वल मुअल्लफ़ति जेके नवां मुस्लमान थिया आहिनि या ज़ईफ़ अल ईमान आहिनि उन्हनि खे ॾिजे त उन्हनि जो ईमान कुझु ताज़ो थिए त हा मुस्लमान जे पंहिंजे पाण में ॿधी आहे ऐं हिक ॿिए सां हिक ॿिए खे टेक कराइनि था त उन्हनि जो ईमान थोरो ताज़ो थिए त इहो इस्लाम में आहे उन्हनि खे बि ॾेई सघे थो हाणे वल मुअल्लफ़ति क़ुलूबुहुम वफ़िर रिक़ाब रिक़ाब इहे जेके आहिनि जेके अॻ में ग़ुलाम हूंदा हाणे त कोन्हनि उहे जे चाहिनि था त असीं आज़ादु थियूं के मुस्लमान थियो ग़ुलाम त उहो चाहींदो त मां आज़ादु थियां ऐं उलमा चवनि था ग़ैर मुस्लिम बि जे हुजे ऐं चाहे त मूंखे पंहिंजी ज़कात ॾिए त मां पंहिंजे पाण खे पंहिंजे मालिक खां आज़ादु कयां इन्हनि खे बि ॾेई सघे थो वल गारिमीन अलाह साईं चए थो वल गारिमीन जेके कर्ज़ी आहिनि जेके मिसाल कर्ज़ खयनि कर्ज़नि में फासी आहे का बिज़नेस कई उन में कामयाबु न वियो त उन खे माण्हू ॾेई सघे थो उन जो कर्ज़ लाइ उहा फ़ी सबीलिल्लाह जेके जिहाद ते माण्हू निकिरनि था त उन्हनि खे माण्हू पहिरियां घोड़ो वठी ॾींदा हुआ या ॾाची वठी ॾींदा तलवार वठी ॾींदा हाणे वरी मिसाल हींअर रेफल वठी ॾियणी पवंदी या उनखे ख़र्चु ॾिबो त जिहाद ते वञे वबिन सबील छा आहे जेको मुसाफ़िर माण्हू अचे थो हिकिड़े मुल्क खां ॿिए मुल्क ते पोइ उहो कमाइण जे लाइ या कंहिं तिजारत जे लाइ या कहिड़ी बि शइ जे लाइ उनजे पैसा खपी आहे पोइ उहो उलमा चवनि था त खणी उहो पंहिंजे मुल्क में शाहूकार बि हुजे पर हिते त मजबूर आहे पोइ उनखे बि माण्हू ॾेई सघे थो इहे 8 नमूना आहिनि जेके अलाह ताला असांखे हुकुम कयो आहे त इन्हनि खे इहा पंहिंजी ज़कात ॾेई सघो था फरीदतम मिन अल्लाह वल्लाहु अलीमुन हकीम अलाह चए थो इहो फ़र्ज़ु आहे तव्हां ते सूरत तौबा हाणे इन्हनि खे तफ़सील करे थोरो मुख़्तसर तफ़सीर त सम्झायूं दोस्तनि खे त ज़कात कीअं ऐं कहिड़नि माण्हुनि खे ॾियणी आहे छो जो मसारिफ़ ज़कात यानी जेके ज़कात जंहिंखे ॾिनी आहे अलाह पंहिंजे तरफ़ां पाण उन्हनि जा सिन्फ़ धार कया आहिनि ऐं नबी बि करे सघे हा ऐं नबी वादह कयो ऐं दोस्त पंहिंजे साहिबनि खे बि ॿुधायो पर इन्हनि जी सिन्फ़ जेकी आहे अलाह जे तरफ़ां आहे तंहिंजे के इन में का हिकमत आहे अलाह जे तरफ़ां ऐं अलाह आलिमुन हकीम आहे त हीअ 8 नमूना जेके असांखे अलाह जे तरफ़ां हुकुम आयो त इन्हनि खे ज़कात ॾियणी आहे त इहे केरु आहिनि कीअं आहिनि कहिड़ा इन्हनि जी सिफ़त आहे उहा नबी जे तरफ़ां असांखे ख़बर पवंदी जीअं ख़बर आहे त क़ुर जो आयतूं लहंदियूं त उन्हनि जो वरी तर्जुमो जेको थींदो आहे या तफ़सील जंहिं तौदीह नबी जे तरफ़ां थींदो आहे त इहे जेके आहिनि 8 नमूना आहिनि इहे हाणे इन्हनि खे असीं कीअं सम्झूं ऐं कीअं इन्हनि जे तरफ़ इहे हिकिड़े जो कीअं कयूं त इहो पहिरियां असीं इहो चयूं त अलाह जो हुकुम जेको इन्हनि में आयो आहे 8 मां छो जो अलाह क़ुर में चए थो वमन अहसनु मिनल्लाहि हुक्मन लिक़ौमिन युमिनून अलाह खां वधीक केरु आहे हिकमत वारो ऐं सम्झण वारो त उहो उन इहो हुकुम कयो आहे त असीं पहिरियां चऊं था असनफ़ल अव्वल जेको फ़ुक़रा वल मसाकीन इहे जेके आहिनि फ़क़ीर ऐं मिसकीन इन्हनि में
इन्हनि में इहे कीअं ख़बर पए त हीअ मिसकीन आहे या फ़क़ीर आहे त उहे कीअं आहिनि उहे आहिनि मिसाल जेके के कमाइनि बि था ड्यूटी बि त आहिनि पर उन्हनि जी जेके पघार आहे उन्हनि जे लाइ पूरी कान्हे खुटी थी पए महीने खां अॻु में या मसे थी पूरी थियनि त इहा इहे बि मुस्तहिक़ आहिनि छाजे लाइ मिसाल फैमिली आहे हू कमाए थो 10,000 20,000 50,000 पर हिननि जा ख़र्च वॾा आहिनि बिजली आहे घर आहे किरायो आहे खाइण पीअण मसे पर उन्हनि खे असीं छो ज़कात ॾींदासीं छो जो उन्हनि बीमारी बड़ी जो ओचितो अची थी वञे महिमान ओचितो अचे थो त इहो जेके हिननि जे पघार हिननि मां हिननि खे पूरी कान थींदी तंहिंजे करे खणी ड्यूटी वारो बि हुजे त उहो इन्हनि मां इहो थी वेंदो जंहिंमें फ़क़ीर ऐं मिसकीन इहे थी वेंदो इहो बि इन्हनि मां थी थो वञे छो जो उलमा रहमहुल्लाह चवनि था त ज़कात इन्हनि खे जंहिं महिल ॾींदासीं त पंहिंजे घर वारनि ते ख़र्चु कंदा यानी ही त जेके घटि में घटि जंहिंखे साल जो खाधो पीतो हुजे उहो जेको उन मिसकीन जा जेको फ़क़ीर हुजे उनखे घटि में घटि साल जो खाधो पीतो हुजे छो जो इहा सुनत आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साल जो खाधो वठी रखंदो हो पर वरी बि खपी वेंदो छो जो नबी करीम जा महिमान ॾाढा हूंदा हुआ त चवनि था जंहिंखे मिसकीन ग़रीब खे तूं साल जो खाधो पीतो वठी ॾिए त उहो खणी पघार ते हुजे या ड्यूटी ते हुजे त खणी उहे जेके पैसा कमाईंदो उहो पंहिंजे मिसाल अहल औलाद जे लाइ लटा वठंदो कपिड़ा वठंदो या को ज़मीन वठंदो या घर पंहिंजो को ठाहींदो त इहो हुन जे लाइ हिकिड़ी सहूलियत थींदी या त पाण खे पंहिंजे पुट खे उन्हनि मां हूंदो को पंहिंजे पुट खे पढ़ाईंदो पंहिंजी धीउ खे पढ़ाईंदो त इहो ज़रूरी पंहिंजे उन जी शादी जा ॿारनि खे शादी कराईंदो त इहो फ़क़ीर आहे त इहे शयूं न वठी सघंदो या को उन्हनि मां हूंदो को तालिब इल्म जा इल्मु सिखण जो को किताब वठणु चाहींदो त उनखे पैसा न हूंदा या हुनखे ख़बर आहे पघार मुंहिंजी पूरी सूरी आहे जीअं असांजा मौलवी हींअर मदरसनि में ॾिसे थो हुननि जी पघार मसे थी खाइण पीअण ते पूरी थिए हुननि जी दिलि का चवंदी त असीं को किताब वठूं या सुठो कपिड़ो वठूं तंहिंजे करे इन्हनि खे बि ज़कात अलाह ताला उन्हनि खे हक़ु करे छॾियो आहे त इन्हनि खे ज़कात ॾियो छो जो हिननि जी पूरी एतिरी कान्हे जेतिरी ऐं इहे ॾिसंदा आहियूं त के अहिड़ा आहिनि जो माण्हू कंहिंखां पुछंदा कोन या चवंदा कोन त असांखे ज़कात पंहिंजी ॾियो त हदीस अचे थी अब्दुल्लाह इब्न उमर अन्हुमा अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल ला तज़ालु المسألة بأحدكم حتى يلقى الله عز وجل وليس في وجهه مزعة لحم सहीह बुख़ारी मुस्लिम जी हदीस आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त के माण्हू खे रुॻो घुरंदा वधंदा यार मूंखे ॾे मां ग़रीब आहियां मां आहियां मूंखे ॾे यानी जीअं पिननि था माण्हू त नबी करीम फरमाए थो त के माण्हू अहिड़ा पिनंदा वधंदा एतिरे क़दुरु जो क़यामत जे ॾींहुं हू ईंदा त हुननि जे मुंहं में मांस न रहंदो ऐं हदीस अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त मन सअल अन्नास अमवालहुम के जेके माण्हुनि खां पुछे थो त यार असांखे जो मां मुहताज आहियां अमवालहुम तकसुरन ऐं हुनखे ज़रूरत न आहे बग़ैर ज़रूरत फ़इन्नमा यसअलु जमरा नबी करीम फरमाए थो उहो टांडा थो घुरे फलियस्तक़िल औ लियस्तक्सिर पोइ टांडा थोरा वठे या घणा वठे इहा रिवायत सही मुस्लिम जी आहे त इहा हकीम इब्न हिज़ाम जी रिवायत बि अचे थी त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़ाल इन हादल माल ख़ुदरुन हुलु हीउ जेको पैसो आहे हिकिड़ो भलो थो लॻे ऐं साओ थो लॻे ऐं सुठो थो लॻे हुलु फमन अख़दहु बिसखावा जंहिं खयां ऐं जंहिं घुरिया ज़रूरत जी मजबूरी जे लाइ त नफ़्स बेसखावत नफ़्स बूरिक फ़ी त उनखे अलाह से बरकत विझी ॾींदो उन में ऐं उनजी हाजत पूरी कंदो वमन अख़दहु बिइशराफ़ नफ़्स ऐं के माण्हू जेके घुरनि था त यार मूंखे अञा कुझु गॾु कया पैसा त पोइ अञा मूं वटि घणा पैसा थियनि सखावत नफ़्स लम युबारिक लहू फ़ी अलाह नबी करीम फरमाए थो उनखे त बरकत ई कान पवंदी उन पैसनि में वकान कल्लज़ी याकुलु वला यशबअ इहो इन्हनि वांगुरु यानी के खाईंदो ईंदो ऐं ड्रो कोन थींदुसि वलियदुल उलिया ख़ैरु मिनल यदिस सुफ़ला ऐं जेको ॾियण वारो आहे सदाईं वठण वारे खां बहितर हूंदो आहे इहा रिवायत सही बुख़ारी जी आहे ऐं ईअं ॾिसो रिवायत आन अब्दुर्रहमान बिन औफ़ अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल ला यफ़्तह बाब अब्दुन बाब मसअला कहिड़ो बि बानो अलाह जो को घुरणु शुरू कंदो माण्हुनि खां बाब मसअला शुरू कंदो इला फ़तह अलाह अलैहि बाब फ़क़्र त पोइ उनखे त अलाह साईं जे हुनखे मजबूरी न आहे जीअं सम्झो त जे हुनखे मजबूरी न आहे माण्हुनि खां वरी बि पुछंदो थो थिए मूंखे ॾियो त अलाह साईं चए थो हिते नबी करीम इला फ़तह अलाह अलैहि बाब फ़क़्र अलाह साईं उनखे त हथई ग़रीब गुरबत में विछोड़े छॾींदो छो जो हुनखे ज़रूरत बि न आहे ऐं अञा बि माण्हुनि खां घुरे थो ऐं जंहिं
कंहिं तोखां ज़कात पंहिंजी घुरी ऐं उन में तूं हुन में नज़र कई त हीअ त ख़ुशि आहे या शाहूकार आहे या तूं हुनखे सुञाणी मजहूल बि न आहे त ऐं तूं हुनखे कोन थो सुञाणी त हे शाहूकार आहे या ख़ुशि आहे पर तो ॾिनसि पंहिंजी नियत सां त उलमा चवनि था तुंहिंजी ज़कात क़बूल थी पर उन जे लाइ इहे पैसा जाइज़ न आहिनि जे हू पाण ख़ुशि हुजे ऐं उन इन्हनि सिंफ़नि मां जेके 8 सिंफ़ उन्हनि मां न आहे त जे उन तोखे ख़बर पइजी वई त हीउ ख़ुशि आहे ऐं शाहूकार आहे ऐं पैसे वारो आहे त पोइ उनखे न आहे तोखे जाइज़ ॾियणु छो जो तोखे ख़बर पइजी वई हिन जी पर जे ख़बर न आहे त अलाह साईं इंशा अलाह तुंहिंजी क़बूल कंदो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस अचे थी त क़ाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अताहु रजुलान यसअल फअन्नहु फक़ल्लब फ़ीहिमा नज़र नबी करीम ॾे 2 हमराह आया सहाबी चए थो त 2 माण्हू हमराह आया ऐं नबी करीम ॾे आया चयो असांखे ज़कात मां ॾे त नबी करीम उन्हनि चङी तरह हुननि ॾे हेठां मथे ॾिसी हुननि जे जान ॾे ॾिठईं त नबी करीम चयो इन शिअ्तुम आतयतुकुम जे चाहियो त मां ज़कात मां ॾियांव वला हज़ फ़ीहा लिग़नी पर ही पैसा जेके आहिनि ही जेके ज़कात आहे ही शाहूकार वारनि जे लाइ न आहे वला लिक़वी मुक्तसब ऐं जेको ताक़तवर आहे कमाए बि सघे थो त उनजो बि हिन में हिसो न आहे हिते दोस्तो अचे थो 3 नमूनो ज़कात जे मुस्तहक़ जेके आहिनि अल-आमिलून अलैहा वहुम लदीन युनसिबहुम उलातल अमूर जेके हींअर माण्हू कमु था कनि ख़ैराती इदारनि में जा मस्जिदुनि में जा मदरसनि में जेके कमु था कनि ज़कात वठनि था माण्हुनि खां त जे उहे बि मुहताज आहिनि ऐं ग़रीब आहिनि शाहूकार न आहिनि त उन्हनि जो बि हक़ उन्हनि में थिए थो जंहिं पघार बि मिले थी उन्हनि खे उन्हनि मां पर उन्हनि जी पघार पूरी न आहे त उहे जेके ज़कात वठी थिया अथनि माण्हुनि खां त जीअं मदरसनि मां माण्हू वञनि था त दुकानदारनि खां ताजरनि खां वञी वठी अचो ज़कात त उहे वठी अचनि था शाहूकारनि खां पर उहे शाहूकार जेके उन्हनि खे ख़ासि करे शइ न ॾियनि यानी हीअ न चवनि त हीअ त ज़कात तव्हांजे मदरसे जी आहे पर हीअ शइ तुंहिंजे लाइ इहा शइ जाइज़ न आहे उन्हनि जे लाइ जंहिं कम जे लाइ आयो आहे उहो कम में रहे पर उहा ज़कात जेके खणी वञे थो उते पंहिंजे मदरसे जे लाइ त उहे मदरसे वारा जेके इदारे में वेठा आहिनि उहे उन मां उनखे ॾेई सघनि था उन्हनि खे ख़बर वधीक हूंदी त हिन खे केतिरी मजबूरी आहे केतिरो ॾियणो आहे थोरो या घणो ऐं केतिरो ई मुश्तहिद आहे केतिरो कम वारो आहे त उहो उनखे ॾींदा छो जो ॿिया बि माण्हू आहे उन्हनि खे बि ॾियणो पवंदो उन्हनि खे जा मदरसो हलाईंदा जा जेके मदरसे में कमु था कनि हदीस आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अन अबी मूसा अल-अशअरी रज़ियल्लाहु अन्हु अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल अल-ख़ाज़िनुल मुस्लिमुल अमीन जेको मुस्लमान आहे ख़ाज़िन आहे यानी जेको संभालींदड़ आहे मुस्लमाननि जे माल खे الذي ينفذ أو قال يعطى أمر قال أي يعطى ما أمر كاملا متوفرا طيبا بها نفسه जेको कमु करे थो वञी ज़कात माण्हुनि खां वठी अचे थो ऐं पूरी खणी अचे ऐं पहुचाए थो उन जॻह ते नफ़्स फयदफ़अ इलैहि الذي अमर बिही अहद المتصدقين त यानी इहो जेके सदका वठी था अचनि उन्हनि खे अलाह से अजर बि ॾींदो ऐं हू मुस्तहिक़ बि आहिनि उहे मुस्तहिक़ बि आहिनि त ही उन माल मां हिननि जो उन्हनि जो बि हिसो थींदो जीअं उन्हनि जी पघार हुजे उन्हनि जेकी खणी आया ज़कात त जेके इदारे जो मैनेजर आहे जा मुदीर आहे उहो ॾिसंदो त हिननि जो बि हक़ इन में थिए थो छो जो गेल बि कनि था तकलीफ़ बि कनि था चोथों नमूनो जेको आहे त अल-मुअल्लफ़त क़ुलूबुहुम हू जो उलमा चवंदा मुअल्लफ़ जेके अलाह से क़ुर में चयो इहे जेके आहिनि ज़ईफ़ अल ईमान जेके नवां मुस्लमान आहिनि उन्हनि खे इंसान ॾिए ज़कात त हू ताक़त करे घर वठे शादी करे जा कमुकार खोले त जा मुस्लमान ई हुजनि पर कमज़ोर थी विया आहिनि ॾिसो त निमाज़ बि पूरी सूरी था पढ़नि ऐं ॾिसनि था मुस्लमाननि वटि सभिनि वटि ॿियनि वटि आहे असांखे अलाह साईं कोन ॾिनो आहे त इहा नियत सां इहा ॾियनि त हिननि खे जेॾीमहिल इहे पैसा मिलंदा त हुननि जो ईमान ताज़ो थींदो छो जो इंसानु जेॾीमहिल किरी थो पए न त पोइ हुनजो शैतान शिकार थी थो वञे यानी शिकार शैतान जो सवलो थी थो वञे चए थो ॾिस इस्लाम आंदई दीन आंदई इस्लाम में तोखे छा मिलियो इहे मुस्लमान खाइनि पीअनि बि था भलियूं गाॾियुनि में घुमनि बि था तोखे छा आहे तूं यानी तूं मुस्लमान ॼण की आहीं कोन कोई मुस्लमान इन मुस्लमान जो बि इहो हक़ु आहे त इन खे बि ॾिजे इहो चोथों नंबर हाणे पंजे मां अचूं था रिक़ाब जेके मुस्लमाननि वटि पहिरियां ग़ुलाम हूंदा हुआ
त उहे जे चाहिनि त असीं आज़ादु थियूं, ख़ासतन जे मुस्लमान थिया आहिनि, ग़ुलाम अॻ में ग़ैर मुस्लमान हूंदा ऐं के मुस्लमान थी वेंदा, त जे उहे चाहिनि था त असीं पंहिंजे सईदनि खां, जेके पंहिंजे असीं मालिकनि खां आज़ादु थियूं, त उहे जेके मुस्लमान आहिनि पहिरियां उन्हनि जो हक़ आहे त उन्हनि खे ॾिजे ज़कात, त पंहिंजे पाण खे आज़ादु कनि ऐं उहे उन्हनि जो हक़ पहिरियां ऐं कहिड़ो बि ॿानो हुजे, ग़ुलाम हुजे ऐं पंहिंजे पाण खे आज़ादु करे, ख़ासतन जे मुस्लमान हुजे त उन जो हक़ वधीक आहे। पर जे ग़ैर मुस्लिम बि आहे त उहो बि वठी सघे थो ज़कात ऐं पंहिंजे पाण खे आज़ादु करे। हिननि खां पोइ अचे थो छहों नमूनो, अलगारिमून अलदीन यतहम्मलून ग़रामात, जेके कर्ज़ी थी विया माण्हू। मिसाल ॾिसंदे त के शरीफ़ माण्हू आहे, सिधो माण्हू आहे, कंहिं कम में हथु विधई, को कमकार खोलियईं, को बिज़नेस खोलियईं, पर हू नुक़सान में पइजी वियो, पोइते थी वियो ॾाढो, हाणे माण्हुनि जो कर्ज़ चढ़ी वियसि। जा को कमकार कंदो हो पर को न का आफ़त आई, बाहि लॻी, हुनजो भांडो सड़ी वियो, जा अन्न ख़राबु थी वियो, जा ईअं कहिड़ी बि शइ इन में जेकी थिए थी त उहो नुक़सान में पइजी वियो, त इहो बि मुस्तहिक़ आहे। इहो बि छहों नंबर जीअं असीं चयूं, माण्हुनि जो कर्ज़ी थी वियो छो जो कंहिं न कंहिं नुक़सान में पइजी वियो, त उन खे बि इहा ज़कात माण्हू ॾेई सघे थो। जा जेके माण्हू फ़ैसिला कनि था, फ़ैसिला जेके कनि था, जीअं असां वटि उते वॾेरा आहिनि, उहे फ़ैसिला कनि था माण्हुनि जा विच में, पोइ विच में हू विढ़ियल हूंदा जेके माण्हू, उन्हनि जे उन छा ते विढ़ियल हूंदा आहिनि, कंहिं का गाॾी खसे वियो, या भॼी पई, या चोरी थी वई, या मेंह चोरी थी वई, त उहे चवनि था त जेके इहे फ़ैसिला करण वारा आहिनि उन्हनि खे माण्हू इहा ज़कात ॾेई छॾे थो, खणी पाण हू ख़ुशि आहिनि, पर उहो उन्हनि खे इन नियत सां ॾिजे त जेके माण्हू तूं फ़ैसिला करण जे विच में अची थो, त उन्हनि जे विच में तूं ई पैसा भर ही, त हू पंहिंजे पाण में ठही वञनि। मिसाल हिकिड़ो चवनि था ॿ माण्हू पाड़ेसरी आहिनि, पर हिकिड़े ॿिए जे भित में का काठी हई त मां को छपर ठाहियां या का शइ, पर उहो भित किरी पई, त हाणे ॿई ग़रीब आहिनि की हू विढ़ंदा, त उहो जेके वॾेरे वटि वेंदा त उहो वॾेरो उन्हनि खे चवंदो ठीकु आहे यार, तव्हां पंहिंजे पाण में भाकुर पायो, ठही वञो, ऐं इहा भित मां थो तव्हांखे ठाहे ॾियां। त इहा फितनो ख़तमु करण जे लाइ, इहे फितने करण जे लाइ, ऐं मुस्लमाननि जे दिलि ॿिन्हिनि खे गॾु करण जे लाइ, इहा उलमा चवनि था इन्हनि खे बि ज़कात माण्हू ॾेई सघे थो, जेको इन्हनि कमनि में ई ख़र्चु कंदो। ठीकु आहे, जीअं हिकिड़ी हदीस अचे थो, सहाबी चए थो, क़बीसा चए थो, मां नबी करीम ॾे आयुसि, त मां नबी खां पुछो असअलु फी, फ़क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अक़िम हत्ता यअतियना, उनखे चई या रसूलल्लाह का ज़कात हुजे मूंखे ॾे। क़बीसा रज़ियल्लाहु अन्हु सहाबी, त नबी करीम वटि का शइ न हुई, चईंसि तूं हिते वेह मस्जिद में जेसि ताईं अचे का शइ, त पोइ अक़िम इंदना हत्ता तअतियना सदक़ा फनअमुरु लक बिहा, चईंसि हिते रह मस्जिद में जेसि ताईं, छो जो परे खां आयो। थुम्म क़ाल या क़बीसा, पोइ नबी करीम चएसि या क़बीसा ला तहिल्लु इल्ला लिअहदि सलास, हीअ जेकी ज़कात आहे हीअ टे सिन्फ़ मां ॿुधाई थो, उन्हनि खे माण्हू ॾेई सघे थो। रजुलुन तहम्मल हमाला, कंहिं माण्हू खे कर्ज़ आहे, जा इहे कर्ज़नि जे विच में पए थो, जा कंहिं मसइलनि में अचे विच में ॿियनि जे, ऐं उहो भरे थो, उहो रजुलुन तहम्मल हमाला फहुल्लत लहू, उन जे लाइ इहा शइ ज़कात जाइज़ आहे। हुल्लत लहुल मसइला हत्ता युसीबहा थुम्म युमसिक, ऐं इहो जेतिरो हुनखे ज़रूरत हुजे एतिरी वठे, ईअं न त वठंदो वञे ज़कात, छो जो ॿियनि जो हक़ मारिजी वेंदो। ऐं उन्हनि मां ॿियो बि थिए थो त के माण्हू के यानी ॿिए जे लाइ कंहिं जो कर्ज़ु कंहिंखां उधार कंहिं वरितई ऐं उहो नथो ॾेई सघे। मिसाल हिकिड़े ॿनी काई आहे, अन्न कायो अथसि, या खजूर पोखी अथसि, खजियूं पोखी अथसि, त हुन चयो उधर वरिती दुकान वारनि खां त मां सॼो पंहिंजो घर हलायां, पोइ हुन अन्न जेको लहण टाइम थियो या खजूर, त उहा ख़राबु थी वई, या रेट किरी पई, त उहो कर्ज़ी थी वियो, उहो न लाहे सघियो, ऐं उन ते कर्ज़ु जेको बि वियो उहो बि हक़दारु आहे, उहो बि घुरी सघे थो, ऐं उहो हक़दारु आहे, उनखे इंसानु ॾेई सघे थो। सतों नमूनो जेको अचे थो हिते, सतों नमूनो उहो छा आहे? सतों नमूनो जेको अलाह ताला क़ुरान में ज़िक्र फ़ी सबीलिल्लाह, इहो जेके जिहाद ते निकिरनि था, जिहाद ते इंसानु जेके वञे थो, जिहाद फ़ी सबीलिल्लाह लिअलाइ कलिमतिल्लाह, अलाह जे ख़ातिर जेके निकिरनि था, त उन्हनि खे अॻे ज़माने में घोड़ो वठी ॾींदा हुआ, या ऊठ वठी ॾींदा हुआ, या तरार वठी ॾींदा हुआ, लटा वठी ॾींदा हुआ, ऐं उनखे खाधो पीतो वठी ॾींदा हुआ, त ही पहुचे उते ऐं जिहाद मुजाहिदनि सां गॾु ऐं पहुचे, ऐं उनजी नियत बि ख़ालिस हुजे जिहाद जे लाइ, त उन्हनि ते बि इहो जाइज़ आहे ज़कात माण्हू ॾिए। या उन्हनि जा अॼोकल्ह हथियार वठी ॾिए, बंदूक वठी ॾिए, या इहे जेके शइ ज़रूरत पए थी जिहाद इस्लाम जे लाइ,
त जे इस्लाम जे यानी बॉर्डरनि संभालण जे लाइ ऐं मुल्कनि जे संभालण जे लाइ सिर्फ़ु इहे न त पंहिंजी ज़ात ऐं क़ौमियत जे लाइ न हुजे, इस्लाम जे बचाइण जे लाइ, इस्लाम जे लाइ ख़ालिस हुजे, त इहे नमूनो उन खे बि इहा शइ जाइज़ आहे, उन खे बि माण्हू इंसानु ॾेई सघे थो। अठो नमूनो थियो इब्न सबील। हिते जेको अठो नमूनो अलाह साईं ज़िक्र कयो इब्न सबील छा आहे, उहो जेको इंसानु मुसाफ़िर अचे थो हिकिड़े मुल्क खां ॿिए मुल्क ॾे या ॿिए शहर ॾे, पोइ उन जा पैसा खपी था वञनि, या किरी था पवनि, या चोरी थी था वञनि, या केरु खसे थो वञे, पोइ उहो कंहिं मस्जिद में सुम्ही पवंदो या किथे या कंहिं दोस्त वटि, त जेसिताईं को उनखे कुझु पैसो थिए त मोटे जंहिं शइ जे लाइ आयो हो या पंहिंजे शहर ॾे, पोइ खणी पंहिंजे शहर में शाहूकार हुजे, ख़ुशि हुजे। पर इहे जेको आहे उन जे लाइ इहा शइ जाइज़ आहे, छो जो हींअर ई हिते पंहिंजे मुल्क में पंहिंजे शहर में न आहे, उन जे लाइ इहो हींअर जाइज़ आहे। उनखे उन जो को हीलो न आहे, हींअर उन जे लाइ ज़कात ई जाइज़ आहे ऐं उनखे ॾियणी ज़रूरी आहे। खणी उहो पंहिंजे मुल्क में जीअं चयोसीं ताजिर हुजे, पैसे वारो हुजे, ओॾे वॾेरो हुजे, पर हींअर हाल फ़िलहाल त हुनखे कुझु कोन्हे, हाणे मुस्लमाननि ते फ़र्ज़ु आहे त इनखे ॾियणो आहे। त इहे शइ ज़रूरी इन में अचे थो इंसान खे। त इहे 8 नमूना असां ॿुधाए छॾिया। हाणे जंहिंखे नाहे ॼणो उहे छा आहिनि, उहे जेके मिसाल त जेको कुतो वटि को महिमान अचे थो त उन महिमान करे ऐं उनखे तूं यानी महिमान जे तौरु तूं उनखे तूं पंहिंजे ज़कात ॾी। जे उन्हनि 8 सिन्फ़नि मां हुजे त ठीकु आहे, पर महिमान जी हीअं हिकिड़ी इज़त न भञे इंसान जो उनखे ॾिए। ऐं पंहिंजी घरवारी खे इंसानु नथो ॾेई सघे, पर पंहिंजी घरवारी खे नथो ॾिए, छो जो तो ते फ़र्ज़ु आहे त उन तुंहिंजो घरवारी ते ख़र्चु करी ऐं पंहिंजे औलाद ते ख़र्चु करी, त इहा तो ते वाजिबु आहे ऐं उन्हनि ते तूं पंहिंजी ज़कात नथो ॾेई सघीं। त इहो मसइलो इंसानु यादि करे, पंहिंजी घरवारी पंहिंजे औलाद खे नाहे ॾेई ज़कात पंहिंजी नथो ॾेई सघे। पर हिते मसइलो हिकिड़ो अचे थो त जीअं हिकिड़ो इहो आहे त जे पंहिंजी घरवारी ते जे ॾिसे त हिन कंहिं कर्ज़ु खयो हो ऐं उन कर्ज़ में फासी वई, मां त हिन ते ख़र्चु कयां थो, पर हीअ कर्ज़ में जे फासी वई त पोइ उहे कर्ज़नि मां ॾिसी ऐं पोइ उनखे कर्ज़ करे उनजो कर्ज़ु लाहिजे। त इहो इन जे सिन्फ़ में सो बि महदूद टाइम ते महदूद पैसनि जे करे। ऐं ॾिसो त इन में इंसानु ज़कात पंहिंजे घरवारी खे नथो ॾेई सघे, पर पंहिंजी घरवारी पंहिंजे मुड़ुस खे ॾेई सघे थी, छो जो उन ते फ़र्ज़ु वाजिबु न आहे त पंहिंजे मुड़ुस ते ख़र्चु करे, त उहो पंहिंजे मुड़ुस ते फ़र्ज़ु हिन ख़र्चु करे। छो इहो जे ॾिसे घरवारी त मूं वटि सोन आहे, उनजो ज़कात कढणी आहे, त मां कंहिंखे ॾियां त उन ज़कात पंहिंजे मुड़ुस जे ॾिसे त मुड़ुस ग़रीब अथसि ऐं उहो ख़र्चु जेतिरो पहुचेसि थो मूंखे ॾिए थो त पूरो कोन थो थिएसि, पोइ उन पंहिंजे मुड़ुस खे ॾेई सघे थी, छो इन में बि को ख़िलाफ़ु कोन्हे। छो जो सहीह बुख़ारी मुस्लिम में हदीस आहे त ज़ैनब सक़फ़िया इमरात अब्दुल्लाह बिन मसऊद जी घरवारी उन वटि कुझु सोन हो पाईंदी या रखियलु हुअसि घर में, त उहा त उन छा कयो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾे आई त चईंसि त मां पंहिंजे सोन जी सदको ज़कात थी कढां। फ़क़ालत या रसूलल्लाह इन्नका अमरत बिस्सदक़ा, तो हुकुम कयो सदको कढण जो, ज़कात कढण जो। मूं वटि कुझु सोन हो त चवां पई त मां हीअ ज़कात कढां। ऐं फ़ज़अम इब्न मसऊद, हाणे चए थी मुंहिंजे मुड़ुस चयो त इहा ज़कात मूंखे ॾे, मां मुस्तहिक़ आहियां, त मां ऐं तुंहिंजो औलाद जेको आहे उहे उन्हनि जो वधीक हक़ु तो ते थींदो। त हीअ आई ज़ैनब अचे नबी करीम खां पुछी त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा चयो उनखे, सदक़ इब्न मसऊद। सोन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इब्न मसऊद जी ॻाल्हि खे चयो त इब्न मसऊद सच चयो, ज़ौजुकी व वलदुकी अहक़ु मन तसद्दक़्ति अलैहिमा, तूं पंहिंजे घर वारे ते ऐं पंहिंजे औलाद ते खे पंहिंजी ज़कात ॾेई सघी थी, छो जो तो ते फ़र्ज़ु न आहे, पर जे हाणे इहे जे मिसकीन आहिनि, ग़रीब आहिनि, त उहो करे सघे थी। हिते इन जो मिस्ताक़ अचे थो इन ॻाल्हि जो त अन सलमान बिन आमिर रज़ियल्लाहु अन्हु अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त असदक़तु अलल फ़क़ीर सदक़ा, ज़कात जेकी आहे हिकिड़े मिसकीन ते कंहिं ते सदक़ो आहे, त जा ज़कात ॾियण जो उन मुस्तहिक़ आहे। उहा अला ज़ुर रहिम सदक़ा, ऐं जे ज़ू रहिम माइट मिट आहे, सिलत रहमी वारो आहे, उहा सिला सदक़तुन वसिला। रिवायत तिरमिज़ी निसाई जी इब्न खुज़ैमा वल हाकिम, इहा हदीस सही आहे। त ॿी हदीस में ॿी रिवायत में अचे थो ज़ू रहिम, जेके बि माइट तुंहिंजा सोट मारोट उन्हनि जो हक़ु वधीक थिए थो तो ते,
इन मां हिकिड़ी शइ ॿुधायूं त केरु माण्हू चए थो त मां ज़कात कढां थो पर मुंहिंजा पैसा फलाणे माण्हू ॾे आहिनि ऐं उहो ग़रीब नथो ॾेई सघे त मूंखे त बसि मां पंहिंजी ज़कात मूं ते मसइलनि 50,000 ज़कात थिए थी, मुंहिंजी 50,000 हिकिड़े फलाणे ग़रीब वटि आहे त इहो मां उनखे बसि माफ़ु करे छॾियां त उहा ॻाल्हि ख़तमु। त इहा उलमा चवनि था त इहो जाइज़ न आहे, इहो जाइज़ न आहे। छो जो ज़कात में आयो आहे ख़ुदि मिन अमवालिहिम, अलाह साईं चए थो वठि उन्हनि मां, वठि ख़ुदि में नबी खे चए थो वठि उन्हनि मां। उहो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त इन अल्लाह अफ़्तरद अलैकुम सदक़त तुख़ज़ु मिन अग़नियाकुम फतुरद्दु अला फ़ुक़राइकुम। इहा जेकी ज़कात अलाह ताला फ़र्ज़ु कई आहे त शाहूकारनि खां वठी मूंखे ग़रीबनि ताईं पहुचाइणी आहे। त इहा आहे ॾे वठि, यादि करे छॾियो इहो लफ़्ज़ ज़कात में ॾे वठि जो शइ हिकिड़ो ज़रूरी आहे। पर हिकिड़े वटि कर्ज़ु आहे तुंहिंजो ऐं उहो नथो ॾेई सघे त उनखे माफ़ु करे सघी तूं, पर उहा ज़कात मां उहा न कटे सघंदे, छो जो उहा शइ उन मां नथी थी सघे। त इहो ॾे वठि मां जेकी शर्त आहे ज़कात जी ॾे वठि त उहा कान्हे। ऐं ॿियो बि आहे त उलमा चवनि था त मिसाल तूं हिकिड़े ज़कात खणी निकिते कंहिंखे ॾियण जे लाइ ऐं तूं कंहिंखे ॾिनी पोइ ख़बर पई ॿिए ॾींहुं टे ॾींहुं यार हीउ ख़ुशि माण्हू आहे, वॾेरो आहे, हिनखे ॿनियो वञे त अलाह साईं तुंहिंजी उहा शइ क़बूलु कंदो। जीअं हदीस में अचे थो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त क़ाल रजुलुन वल्लाह ला अतसद्दक़, हिकिड़ो माण्हू चयो मां राति जो ज़कात पंहिंजी कढंदुसि, फवदअहा फी यदि गनी, राति जो निकितो जेको अॻियां माण्हू आयुसि उनखे ॾिनई, पोइ हुन सुञातो हिनखे न हुन सुञातो, त वरी सुबुह जो असबहु यतहदथ अन्हु अन्नहु तसद्दक़ अला गनी फ़क़ाल अल्हम्दुलिल्लाह। सुबुह जो थियो किथे वेठो त ॿुधई यार फलाणो माण्हू राति जो अलाए कंहिं उन शाहूकार खे ज़कात मिली, त माण्हू हिन चयो अल्हम्दुलिल्लाह मां त ऊंदहि में कोन ॾिठो त कहिड़ो उनखे ॾेई छॾियो, त नबी करीम चयोसि त तुंहिंजी ज़कात क़बूलु थी, छो जो तूं उनखे कोन सुञाणी। जीअं हिकिड़ी हदीस अचे थी त हिकिड़ो साहबी हिकिड़े मस्जिद में वञी पैसा रखिया हिकिड़े माण्हू वटि, त को मिसकीन अचई त उनखे ई ज़कात मुंहिंजी ॾिजां, त 2-3 ॾींहं तरसी हिन जो छोकिरो वञी उन खां वठी आयो पोइ ख़बर पई त हीअ पैसा बाबे जे रखियल आहे, त नबी करीम ॾे विया। उहो हदीस माअन इब्न यज़ीद पैसा खणी आयो, पंहिंजा पैसा पीउ जा ज़कात खणी आयो, ईअं सिधो हुनखे ॾियणु जाइज़ न हो, पर नबी करीम चयो त तो त जंहिंखे ॾिनी त तूं कंहिं मिसकीन खे ॾिजां ऐं तुंहिंजो पुटु वञी उन खां वठी आयो त अलाह इंशा अलाह तुंहिंजी इहा ज़कात क़बूलु कंदो। त ॾिसो न ज़कात हिकिड़ी तमामु ज़रूरी शइ आहे। इंसानु कोशिशि करे त जेके मुहताज हुजनि, पर पहिरियां माइट सोट मारोट मासियूं पुफियूं ज़रूरी उन्हनि मां को न को ग़रीब हूंदो त उन में उनखे 2 अजुर थींदा, सिला व ज़कात व सदक़ा, इहे ॿई उनखे सवाब मिली वेंदा। त इंसानु कोशिशि करे परावे खां पहिरियां पंहिंजो माइट, छो इहो हुन में 2 सवाब हुनखे मिलंदो ऐं माइट मिट सिलत रहमी बि उनजो हक़ आहे उन्हनि जो, तंहिंजे करे कोशिशि करे पहिरियां पंहिंजनि खे ॾिसे पोइ परावनि खे। अल्लाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए त इल्म नाफ़िअ सिखूं ऐं अमल कयूं। हादा वल्लाहु अअलम सल्लल्लाहु अला सय्यिदिना मुहम्मद।